मुफ्ती साहब, नमाज जे दौरान कंहिंखे जानी नुक़सान पहुचण जो ख़तरो हुजे, छा उनखे बचाइण लाइ नमाज टोड़णु जाइज़ आहे? सैफुल्ला मंगी। जेकॾहिं तव्हां नमाज था पढ़ो ऐं तव्हांजी नज़र पइजी वई कंहिं शख़्स ते ऐं तव्हांखे ख़बर आहे त उनजे मथां का शइ किरण वारी आहे या उनखे बाहि लॻण वारी आहे, कोई बि अहिड़ो जानी नुक़सान पहुचण वारो आहे, त अहिड़े शख़्स खे बचाइण जे लाइ नमाज टोड़णु जाइज़ बि आहे, बल्कि वाजिब आहे। छो? नमाज टोड़ण सां उनखे दोबारा इंसान पढ़ी सघे थो, पर जेकॾहिं अॻिलो मरी वियो, उनखे जानी नुक़सान पहुची वियो, त उहो दोबारा ज़िंदा कोन थींदो, उनजे नुक़सान जी तलाफ़ी न थींदी। कंहिं शख़्स खे जानी नुक़सान खां बचाइण जे लाइ नमाज टोड़णु वाजिब आहे। जेकॾहिं को शख़्स कंहिं ख़तरे में आहे, उनखे नुक़सान पहुचे थो, तव्हां बुज़ुर्ग बणिया बीठा हो नमाज में ऐं उनखे नुक़सान पहुची वियो, त पोइ तव्हां गुनाहगार थींदो। त नुक़सान खां बचाइण जे लाइ नमाज़ पढ़णु जाइज़ बि आहे, बल्कि ज़रूरी आहे।